हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। हैदराबाद वेझो अकरमबाग में बेड़ी ऊंधी थियण सबबि एक गोठाणो बुडी वियो आहे, जॾहिं त हिक खे बचाए वियो आहे। हुचड़ी वेझो ॻोठ फुल शोरे वटि बेड़ी ऊंधी थियण करे हफ़ीज़ शोरो ऐं मलूक शोरो बुडी विया। रणियूं करण ते मुक़ामी माण्हुनि हिक ॼणे मलूक शोरो खे बचाए वरितो आहे। हुचड़ी पुलिस मुजिब हुचड़ी वटि ॻोठ फुल शोरो जा रवासी बेड़ी ज़रिए ॻोठ वञी रहिया हुआ त अहिड़ो वाक़ियो पेश आयो। पुलिस मुजिब बेड़ी में 3 खां 5 माण्हू सवार हुआ, जिन मां हिकु ॼणो बुडी वियो आहे, जंहिं बाबति जांच कई पई वञे। आख़िरी इत्तलाह ताईं बुडी वियल हफ़ीज़ शोरे जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। ख़बर असां हैदराबाद मां शेयर कई पिया। हैदराबाद वेझो अकरमबाग में बेड़ी ऊंधी थियण सबबि हिकु गोठाणो बुडी वियो, जॾहिं त हिक खे बचाए वियो आहे। हुचड़ी वेझो ॻोठ फुल शोरे वटि बेड़ी ऊंधी थियण सबबि हफ़ीज़ शोरो ऐं मलूक शोरो बुडी विया आहिनि। रणियूं करण ते मुक़ामी माण्हुनि हिक ॼणे मलूक शोरो खे बचाए वरितो आहे। हुचड़ी पुलिस मुजिब हुचड़ी वटि ॻोठ फुल शोरो जा रवासी बेड़ी ज़रिए ॻोठ वञी रहिया हुआ त अहिड़ो वाक़ियो पेश आयो। पुलिस मुजिब बेड़ी में 3 खां 5 माण्हू सवार हुआ, जिन मां हिकु ॼणो बुडी वियो आहे, जंहिं बाबति जांच कई पई वञे। आख़िरी इत्तलाह ताईं बुडी वियल हफ़ीज़ शोरे जी लाश जी ॻोल्हा जारी आहे। हैदराबाद मां तफ़सील मालूम कंदासीं शबीर खां। जी शबीर, आगाह कजो। बेड़ी वाह में गलती थी पई आहे। हिक ॼणे जे बुडी वञण जा इतला मिलिया आहिनि। उन हवाले सां पुलिस ॻोठ फुल शोरो वरे वाह मां ॻोठाणा बेड़ी ज़रिए पाणी मां क्रॉस करे रहिया हुआ त बेड़ी गलती थी पई। पुलिस मूजिब बेड़ी में 3 खां 5 माण्हू सवार हुआ, जंहिं मां हिक ॼणे जे बुडी वञण जा इतला मिलिया आहिनि। सब इंस्पेक्टर इमामदीन गंगकोटरो पारां तस्दीक करे ॿुधायो त वाक़िए बाबति हींअर ॻोठाणनि इत्तला ॾिनो आहे, जंहिं बाद ओॾां पिया वञूं। ॿिए पासे ॿुधायो पियो वञे त हथ सां ठहियल काठ जी बेड़ी में सवार जी जाम जो पुट हफ़ीज़ शोरो ऐं वॾेरो मलूक शोरो चढ़ियल हुआ त बेड़ी कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में हफ़ीज़ शोरो बुडी वियो आहे। वॾेरे मलूक खे मक़ामी ॻोठाणनि बचाए वरितो आहे, जॾहिं त बलदियाती इलेक्शन में वॾेरो हफ़ीज़ शोरो पीपी टिकट लाइ चेयरमैन उम्मीदवार हो। संदसि लाश जी ॻोल्हा जारी आहे। जी मेहरबानी शबीर अबड़ो। तफ़सील जे लाइ जिनास नवां के आगाह कई पिया। हैदराबाद वेझो अकरमबाग में बेड़ी ऊंधी थियण सबबि हिकु गोठाणो बुडी वियो, जॾहिं त हिक खे बचाए पियो आहे। हुचड़ी वेझो ॻोठ फुल शोरे वटि बेड़ी ऊंधी थियण करे हफ़ीज़ शोरो ऐं मलूक शोरो बुडी विया। रणियूं करण ते मुक़ामी माण्हुनि हिक ॼणे मलूक शोरो खे बचाए वरितो। पुलिस मुजिब हुचड़ी वटि ॻोठ फुल शोरो जा रवासी बेड़ी ज़रिए ॻोठ वञी रहिया हुआ त अहिड़ो वाक़ियो पेश आयो। पुलिस मुजिब बेड़ी में 3 खां 5 माण्हू सवार हुआ, जिन मां हिक ॼणो बुडी वियो आहे। जांच कई पई वञे। आख़िरी इत्तलाह ताईं बुडी वियल हफ़ीज़ शोरे जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। हैदराबाद मां ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। हैदराबाद वेझो अकरमबाग में बेड़ी ऊंधी थियण सबबि हिकु गोठाणो बुडी वियो आहे, जॾहिं त हिक खे बचाए वियो आहे।